असां ख़ुदकुशियूं आहिनि जेको हिनजो वालिद साहब ॿुधाए पियो। पहिरीं ही जेको पारसा हुई इहो हिनजो घरवारो जेको नागजी इन जो पाण में अणबड़त थी हुई। जहिड़ी छोकिरी ख़ुदकुशी कई आहे न उन तां दिलि बर्दाश्त थी। उमूमन इन में इहो ॾिठो वियो आहे त इहे थोरा हसास टाइप आहिनि इन कम्यूनिटी जा माण्हू जेके माज़ी में बि इहे बेशुमार थींदियूं रहंदियूं आहिनि। सो उन सां दिलि बर्दाश्त थी उन ख़ुदकुशी कई। उन खां पोइ ॿिए ॾींहुं वरी हुनजे घरवारे ॿारनि जे करे बकौल हिन जे वालिद साहब सां असांजी जेको फोती हो नागजी उनजे पीउ सां डिटेल में असांजी तफ़सीली मुलाक़ात थी। उन ॿुधाए त पोइ हू थोरो परेशान हो सॼो ॾींहुं। ॿिए ॾींहुं को ख़बर पई त हुन वरी पंहिंजे पाण खे उनखे दिलि बर्दाश्त थी घरवारी जे करे पाण ख़ुदकुशी करे छॾी। बाक़ी टीं जेका अॼु थी आहे उहो हिन सां रिलेटेड कोन्हे, उहो अलॻि सिस्टम आहे। उहो हू कम्यूनिटी ॿी माना आहिनि त भील कम्यूनिटी जा, पर हुनजो पाड़ो ॿियो आहे ऐं हू जेका कई त हाणे उन जो सबब जी का ख़बर न पई पए। हू बि इहे पिया ॿुधाइनि त काड़ी ॻाल्हि कोन्हे, हुनजे घर में ॿार वेठा आहिनि ॿिया त वरी तदफ़ीन लाइ वियल आहिनि वॾा। हाणे जेसीं अचनि उहो राति जो लेट अवर्स में केॾी महिल बि मोटंदा त ख़बर पवंदी। असां ॾिसो 3 ॾींहं 4 ॾींहं अॻु में इन माई पारसा जेके ख़ुदकुशी कई हुई उनजे असां पोस्टमार्टम कराईसीं ऐं अहिड़ी रिपोर्ट आहे पंहिंजे मजिस्ट्रेट साहिब खे बि ॾिनी आहे। अञा तफ़्तीश हलंदड़ हुई 174 कार्रवाई में असां बयान वरिता पे त उन खां ॿी राति वरी उनजे मुड़ुसु उन ख़ुदकुशी करे वरिती। वरी उहो मरलो उन खां हलियो थी वरी राति वरी हिन ॿी माई हिकिड़ी आहे सीता उन करे वरितो आहे। हाणे मुंहिंजे हिसाब सां ॾिठो वञे त हीअ पाण में माना को रिलेटेड आहिनि हिक ॿिए सां। वरी तफ़्तीश हले पई, फाइनल रिपोर्ट कोन आई आहे। विसरा वियल आहिनि, विसर मां ख़बर पवंदी त छा असुलु हक़ीक़त छा आहे। बहरहाल तफ़्तीश हले पई। अदा 174 कार्रवाई में असां घर जे भातियुनि सभिनी खां घुराए उनखां पुछा कछा कंदा आहियूं। सॼे घर जे भातियुनि खां जंहिं घर में इहो वाक़ियो थींदो आहे उन घर जे भातियुनि सभिनी खे घुराए असां उनखां बयान वग़ैरह वठंदा आहियूं, पुछा कंदा आहियूं त छा सूरत हाल आहे, छाजे करे इहा ख़ुदकुशी थी आहे। त असां सभिनी खे घुरायूं, हिनखे बि घुरायोसीं, हिनजे पीउ खे बि घुरायोसीं, ॿाहिरि ॿिया 100 घुरायोसीं, छोकिरीअ जे ॿाहिरि खे बि घुरायोसीं। सभिनी पंहिंजो पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। नाकामी त कोन हो ऐं न को असां घुरायो। उहो तफ़्तीश लाइ सभिनी खे घुरायोसीं, उहो आयो वरी रवाना थी विया। न असां हुनखे कलाक खनि लाइ घुरायोसीं, बयान वग़ैरह वठी ॿियनि खे बि घुरायोसीं। मुंहिंजी फैमिली मेंबर आहे, सभु गॾु विया, सभु गॾु आया। छोकिरी ॿाहिरि बि हुआ, छोकिरीअ जो सहुरो बि हुयो, हिन जो पीउ बि हुयो, सभु गॾु हुया। असां मजिस्ट्रेट साहिब खे रिपोर्ट ॾिनी आहे, अञा फाइनल रिपोर्ट अचे पोइ फाइनल कंदासीं।